ॻाल्हियूं थियूं पाण में ठही वेंदा। संदसि चवण हो त सोटनि खे ठहण लाइ के ॿिए खां पुछण जी ज़रूरत नाहे। अली गौहर मर्द चयो आहे त आख़िरी पतो वक़्तु अचण खे ते खोलींदो। इहा अहम ख़बर आहे जेकी नाज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। मोहम्मद बख़्श महर सां ठाह बाद अली गौहर महर जो बयान साम्हूं अची वियो आहे। इन हवाले सां अव्हां खे ॿुधायूं पिया त अली गौहर महर जो चवणु आहे त मोहम्मद बख़्श महर सॻो सोट आहे, पाण में छो न ठहनि। हुन चयो त मोहम्मद बख़्श महर सां ज़ातियूं जेके ॻाल्हियूं आहिनि उहे थियूं आहिनि पाण में ठही वेंदा। संदसि चवणो त सोटनि खे ठहण लाइ कंहिं ॿिए खां पुछण जी ज़रूरत नाहे। तफ़सील मालूम कंदासीं घोटकी मां सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर न्याज़ चनो खां। जी न्याज़ चनो, छा तफ़सील आहिनि, अपडेट कजो। इन हवाले सां मोहम्मद बख़्श महर सां ठाह बाद अली गौहर महर जो बयान साम्हूं अची वियो आहे। जी बिल्कुल ही जीडीए सां लाॻापियल एमपीए महर ग्रुप के सरवण अली गौहर खान महर जो बयान साम्हूं आयो आहे, जंहिंमें हुन उबारे जे मुख़्तलिफ़ इलाइक़े में दौरो करण खां पोइ मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई आहे। मोहम्मद बख़्श महर जेको अली गौहर खान महर जो सोट आहे, हुन सां ठाह जे हवाले सां अॼु पहिरियों भेरो अली गौहर खान अणसिधी तरह इन ठाह जी तस्दीक कई आहे, जंहिंमें हुन इहो चयो आहे त मोहम्मद बख़्श महर मुंहिंजो सोट आहे, असां छो नथा पाण में ठही सघूं। हुन चयो त मुंहिंजे सोट मोहम्मद बख़्श खान महर सां जेके ज़ाती ॻाल्हियूं आहिनि उहे पाण में ॻाल्हाए असां ठही वेंदासीं। इन ठाह जे हवाले सां कंहिं ॿिए खां पुछण जी का बि ज़रूरत नाहे। अली गौहर खान महर तमामु हिन ते इहा बि ॻाल्हि कोन कई त असां सोट पाण में शादी गमी में गॾु हूंदा आहियूं ऐं जेको क़रीबी रिश्तो असांजो आहे उहो ॿियनि जो नथो थी सघे। अली गौहर महर चयो त जेके ॿिया रिश्ता आहिनि उहे समूरा आरज़ी आहिनि ऐं ख़ैर ख़्वाह बि इहो चाहिनि था त असां ठही वञूं ऐं ॾिसंदासीं त हिन मामले ते अॻिते छा पेशरफ़ थिए थी। अली गौहर खान महर इहो बि चयो त जेको दुबई जो दौरो हुन कुझु ॾींहं अॻु में पंहिंजे दोस्तनि सां गॾु कयो, उनजो इन मामले सां को बि तालुक न हो, पर उहो दौरो हिकिड़ो ज़ाती दौरो हो। हुन दोस्तनि सां गॾु उते दुबई जो विज़िट कयो ऐं घुमियो। हिकिड़े सवाल जे जवाब में हुन इहो बि चयो अली गौहर खान त पीटी में शमूलियत जे हवाले सां का बि ॻाल्हि ॿोल थी नाहे थी ऐं न ई वरी कंहिं हुनखे चयो आहे त तव्हां पीपल्स पार्टी जॉइन कयो। हुन चयो त मां हिन वक़्तु सियासी तौरु जिते आहियां उते ई आहियां, बाक़ी जेके सोटनि सां ठाह जे हवाले सां जेकी ॻाल्हियूं आहिनि उहे कुझु ॾींहंनि में ज़ाहिर थियूं। अली गौहर खान हिकिड़ी अहम ॻाल्हि इहा बि कई आहे कुझु मूं वटि अहिड़ा पता बि आहिनि जेके वक़्तु अचण ते ज़ाहिर कंदुमि, छाकाणि त फ़िलहाल इहो वक़्तु न आहे, पर जॾहिं वक़्तु ईंदो त उहे जेके कम वारा पता हूंदा उहे मां पाण ज़ाहिर करे छॾींदुमि। जी।